रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 6 एक्सरसाइज नंबर 5.1 मश्क 5.1 पार्ट 1 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार पर पोइ लेक्चर में असां वंड वसीले एलसीएम यानी नंढिया बनिपत मालूम करण सिखी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 5.1 सॉल्व करण की कोशिश कंदासीं। हाणे पहिरियों नंबर क्वेश्चन असां वटि आहे त फाइंड द एचसीएफ ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशंस बाय फैक्टराइजेशन मेथड। हेठियनि इज़ारनि जो फैक्टराइजेशन मेथड के तहत वॾो ऐं पूरो वंडींदड़ मालूम करियो। हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 72x raised 4 y raised 5 z स्क्वायर एंड 120x क्यूब y raised 6 z raised 8। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जो फैक्टराइजेशन मेथड के तहत वॾो ऐं पूरो वंडींदड़ मालूम करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असीं छा कंदासीं, असां पहिरियों टर्म लिखी वेंदासीं, उहो आहे त 72x raised 4 y raised 5 z स्क्वायर। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। ॾिसो बारो तवजो ॾियो, उन जे लाइ सभ खां पहिरियों असां छा कंदासीं त 72 जा जुज़ा मालूम करण की कोशिश कंदासीं। 72 ते छा जी टेबल वेंदी 2 जी, घणा दफ़ा 36 दफ़ा, वरी छा जी टेबल वेंदी 2 जी वेंदी 18 दफ़ा, वरी 2 जी टेबल वेंदी 9 दफ़ा, हाणे 3 जी टेबल वेंदी 3 दफ़ा, लास्ट में 3 जी टेबल वही। तो पोइ हाणे 72 जा जुज़ा कहिड़ा निकिता, 72 जा जुज़ा निकिता 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, 3 दफ़ा 2 ऐं 3 2 दफ़ा। ठीक है बारो। हाणे उन सां गॾु हाणे असां छा कंदासीं त हिते ॾिसो एक्स क्यूब पियो आहे, हिते असां वटि पियो आहे एक्स रेज़्ड 4। त पोइ असां एक्स रेज़्ड 4 खे कीअं लिखंदासीं, असां लिखी सघूं था त एक्स क्यूब इंटू एक्स। ठीक है बारो। साॻे ई नमूने सां छाकाणि त कॉमन जुज़ो असां ॻोल्हींदासीं त हिते पियो आहे वाई रेज़्ड 6 ऐं हिते पियो आहे वाई रेज़्ड 5। त पोइ हाणे असां छा कंदासीं हिते जस्ट वाई रेज़्ड 5 लिखी था वञूं। ठीक है बारो। हाँ हिते पियो आहे जेड स्क्वायर, हिते पियो आहे जेड रेज़्ड 8। त पोइ जेड स्क्वायर लिखी था वञूं। साॻी तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं 120 जा जुज़ा फाइंड आउट करण की कोशिश कंदासीं। पहिरियों असां लिखी था वञूं हिते त 120 एक्स ते पावर 3 वाई रेज़्ड 6 जेड रेज़्ड 8 इज़ इक्वल टू। हाणे पहिरियों हाणे असां 120 जा जुज़ा मालूम करण की कोशिश कंदासीं। हिते 120 ते 2 जी टेबल वही घणा दफ़ा 60 दफ़ा, वरी 2 जी टेबल वही 3 दफ़ा, वरी 2 जी टेबल वही 15 दफ़ा, हाणे 2 जी टेबल न वेंदी, 3 जी वेंदी 5 दफ़ा, लास्ट में 5 जी टेबल वही 1 दफ़ा। ठीक है बारो। हाणे असांखे कहिड़ा जुज़ा मिलिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। ठीक है बारो। अड़े तरीक़े सां हाणे असां ॾिसो हिते त एक्स क्यूब असां सेम लिखी छॾींदासीं, छाकाणि मथे भी पियो आहे त जीअं कॉमन जुज़ो असांखे मिली वञे, बस सिंप्लीफिकेशन में असांखे आसानी थी वञे। उन खां बाद में असां वाई रेज़्ड 6 खे कीअं लिखंदासीं वाई रेज़्ड 5 इंटू वाई। ठीक है बारो। ऐं जेड 8 के असां कीअं लिखंदासीं त जेड पावर 6 इंटू जेड स्क्वायर। ठीक है बारो। अड़े तरीक़े सां बारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो हाणे जेके कॉमन जुज़ा आहिनि असां उहे ॻोल्हण जी कोशिश कंदासीं। हाणे हिते ॾिसो 2 ही कॉमन जुज़ो पियो आहे हिकिड़ो, वरी ॿियो ही कॉमन जुज़ो पियो आहे, वरी टियों कॉमन जुज़ो पियो आहे असां वटि। उन खां अलावा 3 कॉमन जुज़ो ॿिनि जॻहियुनि ते पियो आहे एक्स क्यूब, ऐं उन खां अलावा वाई रेज़्ड 5 उहो ॿिन्ही में पियो आहे, ही कॉमन जुज़ो पियो आहे असां वटि, लास्ट में जेड स्क्वायर। ये छा आहिनि असांजा, इहे आहिनि असांजा कॉमन जुज़ा। त पोइ असां हेठि लिखी ईंदासीं इज़ इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू एक्स क्यूब इंटू वाई रेज़्ड 5 इंटू जेड स्क्वायर। हाणे इहे छा आहिनि असांजा कॉमन जुज़ा आहिनि। जॾहिं असां इन सभिनी खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदासीं, जवाब ॾिसूं छा थो अचे त 2 × 4 ॿ चौक 8 8 × 3 = 24,
24 x ते क्यूब y रेज़्ड 5 z स्क्वायर यो छा आहे यो HCF आहे हाणे इहो छा थियो आंसर थियो ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां असांखे वॾो ऐं पूरो वन रिज़ल्ट मिली वियो बारो ॿियो नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो हाणे आउं टियों नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो हाणे उहो असां वटि आहे त x स्क्वायर माइनस 3x माइनस 18 एंड x स्क्वायर प्लस 5x प्लस 6 हाणे छा करिणो आहे असांखे इन जो हाईएस्ट कॉमन फैक्टर फैक्टराइजेशन मेथड जे तहत फाइंड आउट करिणो आहे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन पर सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियां x स्क्वायर माइनस 3x माइनस 18 जा जुज़ा मालूम करण जी कोशिशि कंदासीं उन जे लाइ असां पहिरियां लिखी वेंदासीं त इज़ इक्वल टू x स्क्वायर माइनस 3x माइनस 18 बारो हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड के तहत निकिरंदा तो पोइ हाणे असां अॻियो स्टेप कीअं थींदो अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 6x प्लस 3x माइनस 18 ठीक है बारो हाणे x पहिरियों ॿिनि टर्मनि मां कॉमन निकिरी आयो अंदरि छा बचो x माइनस 6 साॻी तरीक़े सां हाणे हिते प्लस 3 कॉमन निकिरी आयो अंदरि छा बचंदो x माइनस 6 तो जुज़ा छा निकिता हिकिड़ो जुज़ो निकितो x प्लस 3 ॿियो जुज़ो निकितो x माइनस 6 ठीक है बारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे त x स्क्वायर प्लस 5x प्लस 6 जा जुज़ा मालूम करना आहिनि ठीक है बारो हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा साॻी तरीक़े सां मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा तो पोइ असां वटि अॻियो स्टेप थींदो त एक्स स्क्वायर प्लस 3x प्लस 2x प्लस 6 तो पोइ हाणे छा थींदो हिते असांखे पहिरियों ॿिनि टर्मनि मां x कॉमन कढी हणणो आहे तो पोइ जॾहिं x कॉमन निकिरी आयो अंदरि छा बचंदो x प्लस 3 अॻे टर्म में छा कॉमन निकिरींदो 2 थियो 2 कॉमन निकिरी आयो अंदरि बचो x प्लस 3 तो पोइ ॿारो हाणे जुज़ा छा बीठा हिकिड़ो जुज़ो बीठो असां वटि x प्लस 2 ॿियो जुज़ो बीठो असां वटि x प्लस 3 ठीक है ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां ॾिसंदासीं त इन्हनि जेका असां पहिरीं एक्सप्रेशन सॉल्व कई उन्ही जे अंदरि ऐं ॿी जेका एक्सप्रेशन सॉल्व कईसीं उन्हनि ॿिन्ही जे अंदरि कॉमन जुज़ो कहिड़ो पियो आहे हाणे हिते ॾिसो कॉमन असां वटि पियो आहे हिते x प्लस 3 हिते ऐं हिते पियो आहे x प्लस 3 हिते पियो आहे x माइनस 6 x प्लस 2 इहे ॿई कॉमन न आहिनि त पोइ असां छा लिखंदासीं हिते लिखंदासीं त x प्लस 3 हाणे इहो छा आहे इहो HCF आहे हिननि ॿिन्ही पोलिनोमियल जो त पोइ हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हींअर चोथों ऐं 5 नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो मां हींअर 6 नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि थो कयां हाणे उहो असां वटि आहे त एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वायर प्लस एक्स प्लस 1 एंड एक्स क्यूब प्लस 3x स्क्वायर प्लस 3x प्लस 1 हाणे असांखे छा करिणो आहे असांखे हिन जा फैक्टोरियल मेथड जे तहत हाईएस्ट कॉमन फैक्टर फाइंड आउट करिणो आहे ठीकु आहे ॿारो हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन ॿारो सॉल्यूशन लिखण खां बाद में असां छा कंदासीं त हीअ जेका पोलिनोमियल आहे उहा लिखी था वञूं हाणे उहा असां वटि छा आहे उहा आहे त एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वायर प्लस एक्स प्लस 1 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि हाणे ॾिसो ॿारो हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा हाणे ॾिसो हीअ जेकी पहिरियां 2 टर्म आहिनि उन जे विच में तव्हांखे कुझु कॉमन नज़र अची रहियो आहे जी हा बिल्कुलु हिन में बि एक्स स्क्वायर कॉमन आहे हिते बि एक्स स्क्वायर कॉमन आहे त पोइ असां एक्स स्क्वायर कॉमन कढी वेंदासीं अंदरि छा बचंदो हिते एक्स ॿिए टर्म में वरी बचियो 1 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे जेकी पोयां 2 टर्म पिया आहिनि उन जे विच में छा तव्हांखे कॉमन कुझु नज़र अची रहियो आहे न कॉमन कुझु बि न आहे जिते कॉमन कुझु न हूंदो आहे उते 1 कॉमन हूंदो आहे ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां हिते 1 कॉमन कढंदासीं त अंदरि छा बचंदो हिते सेम x ईंदो ऐं 1 बचंदो अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो
हिते भी एक्स प्लस 1 आयो, हिते भी एक्स प्लस 1 आयो आहे। इन जो मतिलबु आहे त असांजा जुज़ा सही आहिनि। त पोइ हिकिड़ो फैक्टर असां वटि बीठो एक्स प्लस 1, ॿियो फैक्टर असां वटि छा बीठो एक्स स्क्वायर प्लस 1। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं, जेका ही ॿी पॉलिनॉमियल आहे उन्हनि जा जुज़ा फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं। हाणे ॾिसो उहा असां वटि आहे त एक्स क्यूब प्लस 3x स्क्वायर प्लस 3x प्लस 1। ॾिसो ॿारो, हाणे हिन जा जेके जुज़ा आहिनि उहे हिन मेथड जे तहत न निकिरंदा। तव्हां ॾिसो जेकॾहिं हिते कॉमन करे ॾिसंदव न त पोइ हिन वांगुरु हिते हिन ब्रैकेट में ऐं हिन ब्रैकेट में साॻिया टर्म न ईंदा। उन जे करे इहो जेको मेथड आहे उहो हिन ते अप्लाई न थींदो। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा ॿारो। ॾिसो हाणे हिन जा जुज़ा जेके आहिनि उहे साइंथेटिक डिवीजन मेथड जे तहत निकिरंदा। हाणे उहो कीअं हूंदो हो, सभ खां पहिरियों असां छा कंदासीं त हिन सॼी पॉलिनॉमियल जे अंदरि हीअ जो कांस्टेंट टर्म आहे उन जा जेके जुज़ा आहिनि असां उहे पुट करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो त हीअ जो कांस्टेंट टर्म आहे उनजा जुज़ा कहिड़ा थी सघनि था। हाणे इहो असां वटि आहे त हिक खे छा छा वंडींदो, हिक खे सिर्फ़ु प्लस माइनस 1 ई वंडे सघे थो, यानी इहे ई जुज़ा आहिनि हिक जा। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां छा कंदासीं त यानी एक्स जी जाइ ते असां प्लस माइनस 1 पुट करे ॾिसंदासीं। जॾहिं हीअ पॉलिनॉमियल सॼो 0 जे बराबरि थी वेंदी त पोइ छा चवंदासीं त इहो छा आहे, इहो हिकु जुज़ो आहे। त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो त पी ऑफ -1 इज़ इक्वल टू -1 होल क्यूब प्लस 3 -1 होल स्क्वायर प्लस 3 इंटू -1 प्लस 1। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे -1 जो क्यूब घणो थींदो -1, हिते छा थी वेंदो -1 जो स्क्वायर प्लस जो 1 त प्लस जो 3 थी वियो। हिते थी वियो माइनस जो 3 इंटू -1 आख़िर में आयो प्लस। त हाणे ॾिसो माइनस जो 1 ऐं माइनस जो 3 थी वियो माइनस जा 4 प्लस जो 1 ऐं प्लस जा 3 थी वियो 4, यानी ही बराबरि थी वियो 0 जे। ॾिसो ॿारो, त असां छा पुट कयोसीं, हिते असां पुट कयोसीं त एक्स इज़ इक्वल टू -1। त पोइ जॾहिं असां हीअ जेको -1 आहे हिन तरफ़ खणी अचूं छा जे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो एक्स प्लस 1 इज़ इक्वल टू 0 जे। त पोइ हाणे जुज़ो छा बीठो, यानी असां चवंदासीं त एक्स प्लस 1 छा आहे, फैक्टर आहे पोइ हिन पॉलिनॉमियल जो हिकिड़ो। त पोइ हाणे असां छा कंदासीं त साइंथेटिक डिवीजन मेथड जे तहत हिन खे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे छा कंदासीं, सभ खां पहिरियां हिते जेका पॉलिनॉमियल गिवन आहे उन जा कोएफिशिएंट रखी वेंदासीं। हाणे जा कोएफिशिएंट कहिड़ा आहिनि, एक्स क्यूब जो पियो असां वटि 1 ऐं एक्स स्क्वायर जो पियो असां वटि 3, एक्स जो पियो असां वटि 3, लास्ट में असां वटि पियो आहे 1। हाणे असां हिनखे छा सां वंड कंदासीं, ॿी जेका पॉलिनॉमियल आहे उन सां, उहा असांखे किथां हासिलु कई आहे, उहा असांखे मिली एक्स प्लस 1। जॾहिं असां हिते एक्स जो मुल्ह कढूं त असांखे छा मिलंदो, उहो मिलंदो -1, यानी असां हिनखे हाणे -1 सां वंड करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे सभ खां पहिरियां जेको फर्स्ट कोएफिशिएंट आहे असां हुनखे लाइ हेठि रखंदासीं। इहो थी वियो हिते 1 खे जॾहिं असां -1 सां ज़रब कयोसीं जवाबु घणो आयो -1 जो 1। 3 ऐं -1 खे जॾहिं जोड़ कयोसीं जवाबु असांखे मिलियो 2 खे ज़रब कयोसीं -1 सां जेको असांजो डिवाइज़र आहे त जवाबु घणो मिलंदो, जवाबु असांखे मिलियो -2। 3 ऐं -2 खे जॾहिं जोड़ कयोसीं जवाबु असांखे मिलियो 1। ठीकु आहे ॿारो। हाणे जॾहिं असां 1 खे खणी -1 सां ज़रब कयो जवाबु असांखे घणो मिलियो -1 जो 1 ऐं प्लस जो 1 जोड़ थी वियो, जवाबु आयो 0। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे असांखे हिते क्वेश्चन छा हासिलु थियो। हाणे जेका हिते क्वेश्चन जी जेका डिग्री बीहंदी उहा हिन पॉलिनॉमियल खां जेको डिवाइडेंड आहे असांजो उन खां हिकु दफ़ो घटि हूंदी। त पोइ हाणे असां हिते पॉलिनॉमियल ठाहिण जी कोशिशि था कयूंसि। उहा थी वेंदी हिते त एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 1। हाणे इहो असांखे क्वेश्चन हासिलु थियो। ठीकु आहे ॿारो। ॿियो असां अॻु में हिकिड़ो जुज़ो मालूम करे आयासीं, उहो घणो आहे, उहो आहे x+1। उहो थी वियो x+1। इहे शयूं असां अॻु में सिखी आया आहियूं।
ठीक है बारो अड़े तरीक़े से हाँ इन पोलिनोमियल जा असांखे जुज़ा कहिड़ा मिलिया हिकिड़ो मिलियो x+1 ॿियो मिलियो असांखे x² + 1 ऐं हिन जा असांखे ही मिली विया ॿिन्ही में कॉमन फैक्टर कहिड़ो पियो आहे उहो आहे असां वटि x+1 हिते बि पियो आहे x+1 हिते पियो आहे त पोइ असां चवंदासीं त x+1 छा आहे इहो आहे HCF हाँ इहो छा थियो असांजो इहो थियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ठीक है बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह।